नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ठारू शाम खबर ॾींदा हलूं त गुज़िरियल ॾींहुं टंडोलायर में अदालत ॿाहिरां दहशतगर्दनि फायरिंग करे खानज़ादा बिरादरी जे नौजवान खलील रहमान उर्फ भोलो खानज़ादा खे क़त्ल करे छॾियो हो। ठारू शाम में खानज़ादा बिरादरी समेत सिविल सोसाइटी जे कारकुननि भोलो खानज़ादा जे क़त्ल खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज जी अॻुवाणी अॻूणे काउंसलर टिका खान खानज़ादा, रिज़वान खानज़ादा, आमिर अयूब खानज़ादा, कफील अहमद खानज़ादा, फरहान खानज़ादा, सनी खानज़ादा कई। उन मौके ते मुज़ाहिरनि ॻाल्हाईंदे चयो त शहीद भोलो खानज़ादा खे माज़ी में दहशतगर्दनि पारां धमकियूं ॾिनियूं पिए वयूं। शहीद 2 ॾींहं अॻु हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में ख़तरनाक दहशतगर्दनि जा नाला बि ॿुधाया हुआ, पर इंतज़ामिया को बि नोटिस न वरितो। एहतजाज कंदड़नि वज़ीर आज़म पाकिस्तान सिंध जो वॾो वज़ीर IG सिंध पुलिस खां मुतालबो कयो त कातिलनि खे फौरी तौर गिरफ्तार कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।